अल्हम्दुलिल्लाहि वहदहु वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ कुल्ल शैइन बिक़दर व गफ़र ज़ुनूबल मुस्तग़फ़िरीन ला सियमा बिसहर। वस्सलातु वस्सलामु अला खैर खल्क़िही सय्यिदिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लज़ी बिइशारतिही शक्कल कमर व कान नबिय्यन व बैनल माइ वत्तीनि अबुल बशर। अफ़ज़ल रुसुल व अजमल रुसुल व अकमल रुसुल व अहसन रुसुल व खातमिल अंबिया। ला नबिय्य बअदहु व ला रसूल बअदहु ला किताब बअद किताबिल्लाहि व ला उम्मत बअद उम्मति मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु ला शरीक लहू वला वज़ीर लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मुईन लहू ला ज़िद्द लहू वला निद्द लहू। वअशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व अहिब्बाइहि अजमईन। खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़कुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जिन दोस्तन के दुरूद शरीफ याद आहे
वो बुलंद आवाज़ सा मदीने जे मीर पाक मोहम्मद करीम साईं ते दुरूद शरीफ पढ़न। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान मोहतरम अजीज़ान मुकर्रम, मुझे मोहतरम दोस्तों, बुजुर्गों और भाइयों, जमीयत उलमा इस्लाम शहर शिकारपुर की तरफा रबिल अव्वल जे महीने का सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सा मुख्तलिफ जगहों ते जलसन और इज्तिमाउन जो एहतमाम कियो वियो। प्रोग्राम भी उन सिलसिले की एक कड़ी है। दुआए अल्लाह तबारक व तआला दवाए असां सभनी जे हाज़री के मकबूल व मंजूर फरमाए। मुझे को हिस्सो कुरान मजीद जो आवाज आदो तिलावत क्यों उन हिस्से में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में इहो फरमायो तो ईमान वारो तव्हां वटि मां अल्लाह जे तरफा अज़ीम शान रसूल आयो। ऐं रसूल भी उहो जंहिंखे मां अल्लाह तव्हां जे जिन्सन मंझां पैदा कयो आहे। रब तो फरमाए उन पैगंबर जो तव्हां सां एॾो प्यार आहे, उन पैगंबर जी तव्हां सां एॾी मोहब्बत आहे जेकॾहिं तव्हांखे का तकलीफ़ थी पहुचे त मुंहिंजो महबूब तड़पी थो पए। अल्लाह तबारक व तआला फरमायो वो पैगंबर ॾिनो मां जेको हरीस आहे, जेको मुंहिंजो पैगंबर मोमिननि ऐं ईमान वारनि जे लाइ रऊफ़ भी आहे त रहीम भी आहे। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो मुंहिंजा महबूब
तू जिंदगी के हर मोड़ ते जिंदगी के हर मोड़ ते ये जब जाए तो हस्बी अल्लाह जेकॾहिं तव्हां सॼी कायनात जा इंसान मां मोहम्मद करीम खां फिरी वञो तॾहिं बि हस्बी अल्लाह मां मोहम्मद के अल्लाह काफ़ी आहे। केर काफ़ी आहे? सभई गॾिजी चओ पाक मोहम्मद करीम साईं जन छा फरमायो तो मूंखे केर काफ़ी आहे? अकेलो अल्लाह। मुझा महबूब अॻिते अञा हीअं बि चवेनि त अलैहि तवक्कलतु मां मोहम्मद जो भरवसो सभ ते नाहे हूंदो, मां मोहम्मद जो भरवसो अकेले रब ते हूंदो। हुज़ूर साईं जो भरवसो कंहिंजे मथां? तव्हां ॻाल्हायो ई नथा, कवड़ा वेठा हो त बाबा बस क्या। रब तो फरमाए मुझा महबूब है तू सॼी कायनात खे ॿुधाए त मां मोहम्मद करीम जी तवक्कल ऐं मां मोहम्मद जो भरवसो रुगो रब ते हूंदो आहे। हुज़ूर सॼो भरवसो अल्लाह जे मथां। अब तव्हां सभु हुज़ूर जा आशिक आहियो न आहियो? जेके चओ था त हुज़ूर जा आशिक हो पंहिंजो हथ त मथे कयो। नारे तकबीर। जेकॾहिं सजदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे इश्क जी दावा कयो था त पोइ हुज़ूर साईं जो सचो आशिक हुआ जेको पंहिंजे महबूब मोहम्मद वांगुरु भरवसो रुगो पंहिंजे रब जे मथां रखे। या जो तवक्कल रुगो अल्लाह ते हुजे, या जो भरवसो रुगो पंहिंजे अकेले रब ते हुजे। सच्चो हुज़ूर जो आशिक पैगंबर जो गुलाम सच्चो मोहम्मद ही हुआ जेको हर वक्त ऐं हर हाल में तवक्कल ऐं भरवसो रुगो पंहिंजे रब जे ज़ात ते रखंदो। इहो ई सबक सिर्फ हुज़ूर साईं नाहे ॾिनो बल्कि 1.25 लख नबीचन सगोरन भी सॼी कायनात खे इहो सबक ॾिनो आहे त भरवसो कंहिंजे मथां? अल्लाह साईं जे नाले जी ज़रब लॻायो। भरवसो कंहिंजे मथां? सभई गॾिजी चओ, तव्हां पोयां बि ॻाल्हायो। भरवसो कंहिंजे मथां? अकेले अल्लाह साईं जे मथां। सच्चो मोमिन हो जेको दुख ऐं तकलीफ़ में, खुशी ऐं गम में, मुश्किल ऐं मुसीबत में रुगो पंहिंजे रब जे मथां भरवसो रखे। वो सच्चो मोमिन आहे, वो सच्चो मोहम्मदी आहे, वो हुज़ूर जो सच्चो आशिक आहे जेको गैरन जे मथां भरवसो रखे, जेको मखलूक जे मथां तवक्कल करे। कॾहिं झंडे जे आॾो बाहूं ॿधे, कॾहिं कबर जे आॾो बाहूं ॿधे, कॾहिं कुबे जे आॾो बाहूं ॿधे, कॾहिं जुबे वारे साईं जे आॾो बाहूं ॿधे। इहो हुज़ूर जो आशिक न आहे। पैगंबर जो आशिक उहो आहे जेको पाक मोहम्मद वांगुरु रुगो पंहिंजे रब ते भरवसो करे। तव्हांजो छा ख्याल आहे तो हुज़ूर जा सच्चा आशिक थींदो कन घासलेटी? जान ॾियण वारा कन कुटीअ खाइणा? ॻाल्हायो ॻाल्हायो। बाबा असुल तकरीर साईं जी मां झट तव्हांखे गरमाइणा आहिनि। हुज़ूर जो सच्चो आशिक उहो आहे जंहिंजे सीने में तौहीद जो नूर मुनव्वर आहे। हुज़ूर जो सच्चो गुलाम उहो आहे जंहिंजो तवक्कल ऐं जंहिंजी भरवसो, जंहिंजी आजिज़ी ऐं निबड़त रुगो पंहिंजे अल्लाह जे लाइ हुजे। जेको
तकलीफन वारे वक्त में, मुश्किल वारे वक्त में, मुसीबत वारे वक्त में, जरूरत वारे वक्त में रुगो पंहिंजे रब खे याद करे। कंहिंखे याद करे? अल्लाह साईं खे याद करे। मां अर्ज़ कयूं त इहा तालीम छड़ो मिठे मोहम्मद जी ना है, बल्कि 1.25 लाख नबीचन भी सॼी काइनात खे इहो सबक ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हांखे भरवसो करणो आहे, तवक्कल ऐं भरवसो कयो, मुश्किल ऐं तकलीफ़ में पुकारियो त रुगो पंहिंजे अल्लाह खे पुकारियो। ऐं नबीचन सगोरन भी छड़ो इहा तालीम न ॾिनी, पर नबीचन सगोरन सॼी ज़िंदगी रुगो पंहिंजे अल्लाह खे पुकारियो। सबका दाता है तू, सबको देता है तू, सफ़ा मिनल माता। सुभान अल्लाह चवंदा सुभान अल्लाह चवण सां तव्हांजे मोबाइल में ॾहें पंहिंजो बैलेंस न वेंदो बाबा, सवाब मिलंदो। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। सबका दाता है तू, सबको देता है तू, चलो सुभान अल्लाह। ताकि तो ये आपा भी लगी होशियार है। सबका दाता है तू, सबको देता है तू, और तेरे सिवा तेरे बंधु का कौन है। सबका दाता है तू, सबको देता है तू, और तेरे सिवा तेरे बंधु का कौन है। शिकारपुर जा गैरतमंद मुसलमानों, 1.25 लाख नबी जन रुगो पंहिंजे रब खे पुकारियो। कंहिंखे पुकारे? 1.25 लाख नबी जन रुगो पंहिंजे अल्लाह खे पुकारियो। मूंखे तकरीर ते विहारे महिमान ख़ास खे वठी वञो, या त तकरीर ते न विहारींदा कयो या महिमान खे न वठी वञो। सिधी ॻाल्हि आहे, मां तकरीर शुरू कई, महिमान खे वठी आयो। हाणे साईं वेठो हुजे, मां छा ॻाल्हायां? आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।